वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम जो ऐसे में हलंदासीं कश्मीर ज़िले जो जेको कच्चे वारो इलाइक़ो आहे उते बदमनी अञा ताईं ख़त्म थियण जो नाव न पई वठे। सूरत हाल उत्तर सिंध जे कच्चे में ऑपरेशन जो दावाऊं कयूं पे वयूं पुलिस जे तरफ़ां, पुलिस जी डिप्लॉयमेंट, कच्चे में नयूं बख्तरबंद गाॾियूं, घोटकी, सखर, शिकारपुर, कश्मीर, कंदकोट वारा जेके ही ज़िला आहिनि उते अमन जी सूरत हाल लाॻीतो चैलेंजिंग रही आहे। पर ताज़ो कश्मीर मां ख़बरूं आहिनि त उते बदमनी ते अञा ताईं ज़ाब्तो न पियो अचे। हींअर ताईं ॿुधायो वञे पियो, हाणे तस्दीक थियल ख़बरूं आहिनि त 30 खां वधीक माण्हू रुॻो कश्मीर ज़िले जे भरपासे वारनि इलाइक़नि मां उहा करे कच्चे अंदरि बांधी बणाया विया आहिनि। जॾहिं त गुज़िरियल एक हफ़्ते जे अरसे दौरान पुलिस मुक़ाबलनि दौरान पुलिस जा 3 बहादुर जवान शहीद थिया आहिनि, 2 ज़ख़्मी थिया आहिनि। इन क़िस्म जी सूरत हाल कश्मीर जे कच्चे में जारी आहे। घोटकी मां बि ख़बरूं अमन जे हवाले सां बहरहाल बहितर न रहियूं आहिनि। ऐं पंहिंजे प्रोग्राम में भेरे भेरे सां कच्चे जे हवाले सां तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदो रहियो आहियां, पर ही जेका हींअर कश्मीर जी सूरत हाल आहे उहा वधीक संगीन आहे। समूरी सूरत हाल जी तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं। मूंसां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ गौसपुर जो रिपोर्टर बरकत भयो। बरकत, ई मुख़्तसिर ॿुधाइजो त केतिरा मुग़वी आहिनि हींअर ताईं कश्मीर वारे कच्चे में, ऐं जेके पुलिस जा 3 जवान शहीद थिया आहिनि उहे कीअं शहीद थिया आहिनि? जी बिल्कुलु गाज़ी, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कश्मीर ज़िले में बदमनी हिकु भेरो ॿीहर कर खयो आहे। हिकु हफ़्ते दौरान हथियारबंदनि हथां 3 एहलकारनि खे शहीद करे सदन खां सरकारी हथियार फुर करे विया हुआ ऐं 2 एहलकारनि खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे फरार थी विया हुआ। ॿिए पासे एसएसपी कश्मीर इरफान समूह पारां कच्चे वारे इलाइक़नि में ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन बि करे रहियो आहे, जंहिं सबबु पुलिस जे ख़ौफ़ मां जेको आहे ॾोहारी जेका कटे वारा रस्ता आहिनि घोटकी जे तरफ़ां जेको आहे पुलिस जे ख़ौफ़ मां फरार बि थी विया आहिनि। उन मौक़े ते 2 ॾींहं अॻु में जेको आहे एसएसपी कश्मीर मीडिया सां ॻाल्हायो हो शहीद थी वियल गुलाम नबी सूमरे जे तॾे ते। त एसएसपी जो चवणु हो त पहिरियां जेको आहे पुलिस वारा शहीद कोन पिया थियनि, हाणे जेकॾहिं पुलिस विढ़े थी, पुलिस खे शहादतूं मिलनि थियूं, विढ़े थी त शहादतूं मिलनि थियूं। ऐं उनजो इहो बि चवणु हो त जेका मुंहिंजा पुलिस एहलकार शहीद थिया आहिनि उनजा जेको आहे जल्द पलांट कया वेंदा। हिन वक़्त जी दुरानी मार हुजे ऐं ॿियो गौसपुर जो बरकत, इहो ॿुधायो त जेके मुग़वी आहिनि हींअर ताईं जीअं ख़बरूं आहिनि, जेको तव्हां रिपोर्ट कयो आहे त 30 जे लॻभॻि मुग़वी आहिनि जेके अञा ताईं कश्मीर जे कच्चे वारे इलाइक़े में ॾोहारियुनि वटि बांधी बणियल आहिनि, उन जा कहिड़ा तफ़सील आहिनि ऐं उन्हनि जी बाज़ियाबी जे लाइ पुलिस कहिड़ी हिकमत अमली अख़्तियार करे पई? जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त 2.5 महीननि खां वठी जेको आहे 30 खां वधीक मुग़वी जेको आहे दुरानी मार अगड़ी ते कच्चे वारे इलाइक़नि में भंग ख़ातिर बांधी बणियल आहिनि। उन हवाले सां वीहारो खन जेको आहे मुग़वी खे पुलिस जेको आहे मुबैना मुक़ाबला करे जेको आहे ऑपरेशन करे 20 मुग़वियुनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे, जॾहिं त अञा बि वधीक 30 मुग़वी जेको आहे कच्चे वारनि इलाइक़नि में भंग ख़ातिर बांधी बणियल आहिनि। जंहिंखां बाद जेको आहे कश्मीर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जो कच्चे वारे इलाइक़नि में मुसलसिल ऑपरेशन कयो पियो वञे ऐं कुझु जेको आहे एसएसपी चवण मुताबिक़ कुझु गिरफ़्तारियूं थियूं आहिनि जेकियूं ज़ाहिर न आहिनि कयूं। जी बरकत, ऑपरेशन हले पियो, 2 दफ़ा आईजी सिंध पुलिस गुलाम नबी मेमण इन इलाइक़नि जो दौरो करे चुको आहे। पुलिस जी जेका मूवमेंट आहे उनखे कच्चे ताईं वधायो वियो आहे, ख़ासि तौर ते बचा बंद ऐं कच्चे ऐं पके जा जेके बॉर्डर वारा एरिया आहिनि उनखे सिक्योर करण जी कोशिशि पे कई वई। पर ही जेके ख़ासि तौर ते कश्मीर मां ख़बरूं आहिनि, जीअं तव्हां रिपोर्ट कयो आहे त गुज़िरियल 1 हफ़्ते जे अरसे दौरान पुलिस जा 3 जवान ॾोहारियुनि सां विढ़ंदे शहीद थिया आहिनि ऐं 2 ज़ख़्मी थिया आहिनि ऐं 30 जे लॻभॻि मुग़वी आहिनि जेके अञा ताईं। समूरी ऑपरेशन वारी जेका स्ट्रेटजी आहे पुलिस जी उहा कहिड़ी रीति आहे? केतिरो पुलिस जी नफ़री आहे जेका कच्चे में मौजूदु आहे हींअर तव्हांजी मालूमात मूजिबि? बरकत जी गाज़ी, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेका कच्चे वारा इलाइक़ा आहिनि जिते पुलिस पिकटूं न हुयूं उते अमन अमान वारी सूरत हाल बहितर न हुई। पर एसएसपी जो हुकुम मुताबिक़ जेको आहे कच्चे वारे इलाइक़नि में वधीक जेको आहे 5 खां 7 पुलिस पिकटूं कच्चे में क़ाइमु कयूं वियूं आहिनि। पुलिस जे ख़ौफ़ मां जेको आहे ॾोहारी हिन वक़्तु जेको आहे दुरानी मार वारे इलाइक़े में खां निकिरी विया आहिनि पुलिस जे ख़ौफ़ मां। जेकी एसएसपी जो चवणु आहे त जेका 30 मुग़वी आहिनि उन मां काफ़ी मुग़वी औरताणे आवाज़ ते हेठि जेको आहे कच्चे वारे इलाइक़नि में बांधी बणियल आहिनि ऐं उन्हनि एसएसपी जो चवणु हुयो त जल्द उन्हनि खे बि बाज़ियाब कराए वठंदासीं। जी बरकत, एसएसपी कश्मीर जी जेका चार्ज आहे इरफान समो एसएसपी शिकारपुर मुक़ररु आहे, उनखे वक़्ती चार्ज ॾिनी वई आहे एसएसपी कश्मीर जी। कहिड़ा सबब आहिनि जो मुस्तक़िल बुनियादनि ते एसएसपी कश्मीर मुक़ररु न पियो थी सघे हींअर ताईं, जॾहिं त उते
ऑपरेशन हलंदड़ आहे, अहिड़ी संगीन सूरत हाल आहे, यकीनी तौर ते ज़रूरत आहे त उते सुठे पुलिस ऑफिसर खे मुक़ररु कयो वञे। पोयों SSP छो मोकल ते हलियो वियो या हुनखे हटायो वियो आहे? जी बिल्कुलु, मां वाज़े कंदो हलां त जेका ज़रियनि वटां असांखे ॼाण मिली आहे त SSP कश्मीर हिन वक़्तु इन जे लाइ मुक़ररु न थी सघियो आहे जो हर SP IG सिंध खे इहो ई चए थो जेकॾहिं असांखे मुक़ररु कयो था त उते सियासी जेको आहे सो सियासी चक्कर न हुजे, को भोतार या को वॾेरो कंहिं क्राइम को क्रिमिनल खे पकड़ियूं था या ऑपरेशन कयूं था त को माना सियासी मुदाख़लत न हुजे। इन जे करे हिन वक़्तु ताईं जेको आहे को बि कश्मीर में SSP मुक़ररु नाहे थी सघियो ऐं SSP इरफान समूह खे जेको आहे इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई आहे कश्मीर जी। जी वॾी महिरबानी तव्हांजी बरकत, अपडेट कयो व्यूअर्स। बरकत ॿुधाए पियो त SSP मुस्तक़िल बुनियादनि ते को बि कश्मीर ज़िले में रहण लाइ तयारु नाहे, इन करे त बक़ौल बरकत जे त ज़रियनि मूजिबि त ही सियासी मुदाख़लत आहे कश्मीर ज़िले में। पर सच इहो आहे व्यूअर्स त कश्मीर ज़िलो हींअर उत्तर सिंध में सभिनी खां वधीक मुतासिर थिए पियो। अमन अमान जे हवाले सां चैलेंजिंग सूरत हाल आहे पुलिस जे लाइ। तोड़े जो इहा हौसलो ॾींदड़ ॻाल्हि आहे। जीअं बरकत ॿुधायो त SSP इरफान समूह जो चवणु आहे त हिन दफ़े सिंध पुलिस फ़ैसिलो कयो आहे त हाणे ॾोहारियुनि सां कंहिं क़िस्म जी डील न थींदी या परदे जे पुठियां ॾोहारियुनि सां ॻाल्हियूं करण बजाए उन सां सिधो मुहाॾो अटकाइबो आहे। नतीजो इहो आहे जेको अफ़सोसनाक आहे बहरहाल त पुलिस जा जवान भेरे भेरे सां शहीद थियनि पिया। असां ॾिसूं पिया घोटकी हुजे, शिकारपुर हुजे या कश्मीर ज़िलो हुजे, हिते बदकिस्मती सां हींअर ताईं पुलिस खे का वाज़े कामयाबी ॾोहारियुनि जे मुक़ाबले में हासिलु थींदे नज़र न पई अचे। तॾहिं बि हौसलो ॾींदड़ ॻाल्हि इहा आहे त पुलिस जा जवान सवनि जी तादाद में मुख़्तलिफ़ हंधनि ते कचे में ख़ासि तौर ते खुंदकूं हणी पिकेटुनि में मौजूदु आहिनि ऐं कचे में जेका ॾोहारियुनि जी चुरपुर आहे उनखे महदूद करण जूं दावाऊं कयूं वञनि पियूं। असां उमेद रखी सघूं था त हीउ जेको ऑपरेशन आहे पुलिस जो जेको हिकु ई वक़्तु 3 ज़िलनि खां शुरू थियो आहे ऐं 3 ज़िलनि में जारी आहे, उहो आख़िरकार नतीजा खेज़ साबित थींदो। ऐं हीअ जेका बदमनी वारी सूरत हाल आहे, इंतहा खे पहुतल बदमनी आहे ख़ासि तौर ते कश्मीर ज़िले में, उते हर सूरत में ज़ाब्तो आंदो वेंदो। यकीनन पुलिस जी जेका सीनियर लीडरशिप आहे इन हवाले सां संजीदा गौर वीचार में हूंदी ऐं यकीनन ज़रूरत आहे, इंतहाई सख़्तु ज़रूरत आहे त कश्मीर ज़िले में मुस्तक़िल बुनियादनि ते को सुठो ऑफिसर मुक़ररु कयो वञे जेको पंहिंजी सुठी पुलिसिंग वसीले ही जेका अमन अमान वारी सूरत हाल आहे उन ते ज़ाब्तो आणे सघे। अॼोके ॾींहं ते अॼोकी हालतुनि में कश्मीर ज़िलो बदमनी ख़ौफ़ ऐं ॾहकाव जे वर चढ़ियल आहे ऐं पुलिस डिपार्टमेंट जा जवान ॾोहारियुनि सां मुंहुं आहिनि, मुहाॾो अटकाए बीठल आहिनि ऐं ज़िंदगियुनि जा नज़राना पेश करनि पिया। व्यूअर्स, वक़्तु थिए पियो ब्रेक जो, ब्रेक खां पोइ पाण वापसि ईंदासीं ऐं प्रोग्राम जो सिलसिलो जारी रखंदासीं।